बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज की क्लास में असीं मददी फ़ालन जा शॉर्ट फॉर्म सिखंदासूं, यानी कि हेल्पिंग वर्ब जा शॉर्ट फॉर्म। हेल्पिंग वर्ब जा शॉर्ट फॉर्म जे मुतलिक़ असीं हिन क्लास में मुकम्मल सिखंदासूं ऐं मुकम्मल पढ़ंदासूं। त असां हेल्पिंग वर्ब खे कीअं सुञाणे सघूं था ऐं असीं हेल्पिंग वर्ब कीअं लिखी सघूं था। जीअं तव्हां हेठि ॾिसी रहिया आहियो, इहे कुझु एग्ज़ाम्पल आहिनि हेल्पिंग वर्ब जा। लेकिन इन्हनि खां पहिरीं असांखे इहो मालूम हुअणु खपे त हेल्पिंग वर्ब जी असांखे ज़रूरत छो पवंदी आहे। हेल्पिंग वर्ब जी ज़रूरत असांखे ॿिनि सिचुएशन में ज़रूरत पवंदी आहे। नंबर हिकु सिचुएशन इहो आहे जेकॾहिं असीं इम्तिहान जे दौरान हुजूं या असांखे जेको लिखण वारो कमु आहे इहो असांखे फास्ट करिणो आहे, त असां हेल्पिंग वर्ब जेके आहिनि शॉर्ट फॉर्म में लिखी सघूं था ऐं असां जेको आहे सो पंहिंजी स्पीड जेका वधाए सघूं था। नंबर ॿ ॻाल्हि इहो आहे, जेकॾहिं असां वटि को एसे अची वञे, को सबक़ु अची वञे, को अख़बार हुजे, रिसालो हुजे, कुझु बि हुजे जंहिंमें हेल्पिंग वर्ब जेको आहे सो शॉर्ट फॉर्म में लिखियलु आहे, त असांखे कीअं ख़बर पवंदी त हीउ हेल्पिंग वर्ब कहिड़ो आहे। इन खे सुञाणप लाइ असांखे इहो मालूम हुअणु खपे त हेल्पिंग वर्ब कीअं लिखिबा आहिनि ऐं कीअं पढ़िबा आहिनि। इहो जेको बि कॉन्सेप्ट आहे असीं हिन क्लास में ई जेको आहे सो क्लियर कंदासूं। स्टार्ट कंदा आहियूं। सभ खां पहिरीं असांखे इहो चवंदासीं त ज़मीमो अख़्तिसारी सूरतूं या शॉर्ट फॉर्म, ऐं उहा ई ॻाल्हि कई जेका आउं तव्हांखे पहिरीं करे आयो आहियां उहा ई हिते लिखियलु आहे। त ॻाल्हाइण वक़्तु घणो करे असां काफ़ी फ़िक्रा अणपूरा या मुख़्तसर करे उचारींदा आहियूं। जीअं आई एम जी जाइ ते असीं छा लिखंदा आहियूं, आई एम वारी जाइ ते असीं लिखंदा आहियूं फ़क़ति ई लिखंदा आहियूं। ठीकु आहे, आई एम, ऐं पहिरीं आई एम कहिड़ो लिखियलु हो, हिन तरह ते लिखियलु हो। यू हैव, पहिरीं असीं हिन जॻह ते यानी कि यू हैव असां ईज़ीली सम्झी वियासीं कि हीउ यू हैव आहे, ऐं शॉर्ट फॉर्म में असीं हीअं लिखंदासीं यू हैव। त असां हिन क्लास में इहो ई पढ़ंदासीं त आख़िर इहे कीअं लिखिबा आहिनि ऐं इन्हनि जी सुञाणप कीअं कबी आहे। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे पई त इनखे लाइक करे छॾियो। स्टार्ट कंदा आहियूं मदद फ़लन जी। हिते हिकु शॉर्ट जेका आहे सो हिकु लिस्ट आहे, जंहिं लिस्ट में असीं तव्हांखे सॼो क्लियर कराईंदासूं, लेकिन तव्हांखे डिटेल सां क्लियर असीं एग्ज़ाम्पलनि जे दौरान कराईंदासूं, छाकाणि त कुझु अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके सेम हूंदा आहिनि। स्टार्ट कंदा आहियूं। आई एम, सॉरी एम, एम खे असीं फ़क़ति एम सां लिखंदा आहियूं। एम खे असीं छा सां लिखंदा आहियूं, फ़क़ति एम सां। हाणे आई एम खे असीं कीअं लिखंदासीं, आई एम खे असीं हिन तरह सां लिखंदासीं। आई ॾेई मथे हिते असीं ॾींदासीं, इनखे असीं चवंदा आहियूं एपॉस्ट्रॉफी। हीउ जेको मथे जेको ॾिनल आहे न कोमा, हिन कोमा खे असीं एपॉस्ट्रॉफी चवंदा आहियूं। आई एम जेकॾहिं लिखियलु हुजे त उते असीं शॉर्ट फॉर्म लाइ छा कंदासीं, आई कढे एपॉस्ट्रॉफी ॾेई ऐं पोइ बाद में असीं एम खे लिखे छॾंदासीं। नंबर 2 कॉन्सेप्ट आहे एस जो। अच्छा, एस असां ॿिनि जॻहियुनि लाइ इस्तेमालु करे सघूं था। हिकु असीं इज़ हेल्पिंग वर्ब लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, ऐं नंबर 2 असीं हैज़ हेल्पिंग वर्ब लाइ बि असीं इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे असां इहो इनखे वधीक डिटेल सां एग्ज़ाम्पलनि में कंदासीं, सेंटेंस में तव्हांखे क्लियर कराईंदुसि त हैज़ ऐं इज़ असां कीअं सुञाणे सघूं था। हिते लिखियलु आहे ही इज़, हिते लिखियलु आहे शी हैज़। हाणे असांखे कीअं ख़बर पवे त हिते हैज़ आहे ऐं हिते इज़ आहे, इहो असीं एग्ज़ाम्पलनि में क्लियर कंदासूं जेके हेठि नेक्स्ट स्लाइड में आहिनि। लेकिन इन खां पहिरीं असीं ओवरव्यू करे रहिया आहियूं ऐं तव्हांखे सिर्फ़ु हिते लिस्ट आहे जेका ॾेखारे रहियो आहियां, बाक़ी हिन खे डिटेल सां क्लियर असीं हेठि एग्ज़ाम्पलनि में करियूं था। आर जेको आहे असीं फ़क़ति आर ई सां लिखी सघूं था। जीअं हिते ॾिसो, यू आर लिखियलु आहे, वी आर लिखियलु आहे, दे आर लिखियलु आहे। नंबर 2 वी ई, इहो शॉर्ट फॉर्म आहे हैव जो। वी ई छा जो शॉर्ट फॉर्म आहे, हैव जो। हिते आई हैव लिखियलु आहे, यू हैव लिखियलु आहे। ठीकु आहे, हीअ शॉर्ट फॉर्म छा आहे, हैव जो वी ई। अच्छा, आई एल, सॉरी डबल एल। डबल एल ॿिनि सिचुएशन में थिए थो। नंबर 1 विल लाइ बि थी सघे थो ऐं शल लाइ बि थी सघे थो। विल लाइ किथे इस्तेमालु थिए थो ऐं शल लाइ, यानी कि असांखे कीअं ख़बर पवंदी त हीउ जेको आहे ही विल आहे या ही शल आहे। इहो असीं हली एग्ज़ाम्पलनि में इनखे बि डिटेल सां क्लियर करियूं था। डी बि असांजो ॿिनि जॻहनि ते अचे थो। हिकिड़ो डी असां लाइ वुड में अचे थो ऐं नंबर ॿियो डी असांखे हेड में अचे थो। हाणे असांखे इहो कीअं मालूम ख़बर पवंदी त हिते आई वुड लिखियलु आहे या आई हैड लिखियलु आहे, हिते ही हैड लिखियलु आहे या ही वुड लिखियलु आहे। इहो बि असीं हाणे क्लियर करियूं था।
उम्मीद करियूं था तव्हांखे एतिरी ख़बर पइजी वई हूंदी त शॉर्ट फॉर्म कहिड़ा आहिनि, एम जो शॉर्ट फॉर्म कहिड़ो आहे, इज़ जो शॉर्ट फॉर्म कहिड़ो आहे, हेज़ जो शॉर्ट फॉर्म कहिड़ो आहे। इहो फ़क़ति असां हिते इहो ई क्लियर कयोसीं। हाणे असां इन खे वधीक डिटेल सां क्लियर करियूं था। असां वटि जेको एस आहे, एस ॿ फॉर्म में हूंदो आहे, हिकिड़ो त इज़ लाइ हूंदो आहे ऐं हिकिड़ो वरी हेज़ लाइ हूंदो आहे। ॿ फॉर्म आहिनि जिन्हनि में असीं एस जो इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे असांखे कीअं ख़बर पवंदी त हिते हेज़ लाइ आहे या इज़ लाइ आहे। हिते असीं ॾिसूं, हिते लिखियलु आहे शी, हिते असां वटि पहिरियों सेंटेंस आहे जंहिंमें लिखियलु आहे शी इज़ इल। अच्छा, नंबर 2 सेंटेंस आहे जंहिंमें लिखियलु आहे शी हैज़ गॉन अवे। हिते असांखे कीअं ख़बर पई त हिते इज़ आहे ऐं हिते हैज़ आहे। इहो असांखे ईअं इन लाइ ख़बर पई त हिते जेको आहे थर्ड फॉर्म आहे, हिते छा जे आहे गो जी थर्ड फॉर्म गोन इस्तेमालु कयल आहे, यानी कि वर्ब जी जेको आहे थर्ड फॉर्म यानी कि प्रेज़ेंट हुजे, पास्ट हुजे, फ्यूचर हुजे, यानी कि परफेक्ट वारो जुमिलो हूंदो आहे। हेड जेको आहे जेको आहे थर्ड फॉर्म ऑफ वर्ब जंहिं सेंटेंस में हूंदी, हुते असीं सम्झंदासीं ही हेल्पिंग वर्ब छा जो आहे, ही हेल्पिंग वर्ब जेको आहे हेड जो आहे या हैज़ जो आहे या वरी इज़ जो आहे। हिते ॾिसो असीं जीअं शी हैज़, हिते शी हैज़ गॉन अवे, ही सेंटेंस आहे प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जो। असांखे ख़बर पइजी वई त गो जो जेको थर्ड फॉर्म हुई इन लाइ असीं हिते हैज़ इन खे चई सघूं था। हिते जेको आहे सो फर्स्ट फॉर्म आहे, इन लाइ इज़ थी वेंदो। इन खां अलावा एस जो हिकु इस्तेमालु थींदो आहे लेट्स सां। लेट्स सां थींदो आहे जंहिंजी हक़ीक़ी माना जंहिंजो यानी कि लेट्स असल में आहे लेट अस, इन लाइ असीं इन जो एस जो उचार विच में पेश कंदा आहियूं। इन खां पोइ असांजो नेक्स्ट एग्ज़ाम्पल आहे डी जो कॉन्सेप्ट। त डी असां किन किन जॻहियुनि ते इस्तेमालु कंदा आहियूं। डी लाइ बि असां वटि ॿ फॉर्म हूंदा आहिनि, हिकिड़ो फॉर्म आहे हेड ऐं ॿियो फॉर्म आहे वुड। हाणे असांखे इहो सां ई ख़बर पवंदी त हिते असीं हेड पिया चऊं या हिते असीं वुड पिया चऊं। हिते बि असां वटि ॿ सेंटेंस आहिनि, हिकिड़ो इहे असां वटि ॿ सेंटेंस आहिनि। नंबर हिकु सेंटेंस असां वटि आहे आई वुड सी आ डॉक्टर इफ़ आई वर यू। नंबर 2 सेंटेंस असां वटि आहे आई हैड नेवर सीन हर बिफोर। हाणे असांखे कीअं ख़बर पवंदी त हिते हेड आहे या हिते वुड आहे। इहो बि असां ईअं ई मालूम कंदासीं थर्ड फॉर्म ऐं फर्स्ट फॉर्म सां। हिते सी जेको आहे फर्स्ट फॉर्म आहे ऐं हिते सीन जेको आहे थर्ड फॉर्म आहे। जेकॾहिं थर्ड फॉर्म जी ॻाल्हि कई वञे त असां सम्झंदासीं त सब्जेक्ट सां गॾु जेको हेल्पिंग वर्ब आहे उहो आहे हेड। डी जिते हुजे ऐं सब्जेक्ट सां गॾु डी हुजे त असां सम्झंदासीं, ऐं थर्ड फॉर्म ऑफ वर्ब हुजे त असां सम्झंदासीं ही छा आहे, ही आहे हेड। ऐं जेकॾहिं वर्ब जी फर्स्ट फॉर्म हुजे, सब्जेक्ट सां गॾु डी हुजे त असां सम्झंदासीं हिते आहे वुड। एतिरे ताईं उमेदु कयूं था तव्हांजो क्लियर थी चुको हूंदो। इन खां अलावा हीउ जेको आहे डेट सां, देयर सां, हेयर सां, हू, वाट, इन्हनि सां बि एस जो इज़ाफ़ो कयो वञे थो। सवाल लाइ असीं इस्तेमालु कंदा आहियूं न, हिते चवंदा आहियूं हू इज़, ठीकु आहे, वाट इज़ योर फेवरेट कलर, वेयर आर यू गोइंग, हिते वेयर इज़ बि थी सघे थो, ठीकु आहे। हिन तरह जा जेके सवालिया जेके जुमिला आहिनि हिननि लाइ बि असीं एस या एस जो इज़ाफ़ो करे सघूं था, एस यानी कि इज़ जो इज़ाफ़ो करे सघूं था। उमेदु करियूं था त एस ताईं अव्हांखे क्लियर थी चुको हूंदो। नेक्स्ट में असीं पढ़ंदासीं, हिते ॾिसो हीअ कुझु एग्ज़ाम्पल आहिनि। हिते ॾिसो हू इज़ लिखियलु आहे, हू हैज़ कोन लिखियलु, हिते हू इज़ लिखियलु आहे। जीअं हिते ॾिसो अव्हांखे ॾेखारियो वियो आहे त हू इज़। हिते बि वाट इज़ हैपेंड, हिते थर्ड फॉर्म ऑफ हैप्पी जी जेको आहे थर्ड फॉर्म आहे त असीं हिते छा सम्झंदासीं, हिते आहे हैज़। हिते फर्स्ट फॉर्म हुई, हिते जेको आहे थर्ड फॉर्म आहे। इन खां अलावा हिते ॿियो आहे एग्ज़ाम्पल हिते असांखे कीअं ख़बर पई त हिते विल ईंदो, हिते डबल एल आहे, इन लाइ हिते विल अचे वियो। इसमनि खां पोइ बि सारी सूरतनि ख़ासि करे एस वारी सूरत इस्तेमालु करे सघिजे थी। अच्छा, जेकॾहिं कंहिंजो नालो हुजे, एक्स वारी सूरतूं हुजनि त हुते बि असीं छा कंदा आहियूं, इसमनि लाइ, नाउन लाइ बि असीं जेको आहे सो। इन खां अलावा असीं नाउन जी जॻहि ते बि एस या एस जो इज़ाफ़ो करे सघूं था। जीअं हिते ॾिसो जमील इज़ गोइंग, हिते ॾिसो फ़क़ति छा जो जुमिलो आहे, गोइंग यानी कि प्रेज़ेंट जो आहे, प्रेज़ेंट कंटिन्यूअस जो चवंदासीं त हिते थी वेंदो जमील इज़।
तव्हां सिर्फ़ु जेको आहे सो वर्ब खे ॾिसो त वर्ब जी कहिड़ी फॉर्म आहे, फर्स्ट फॉर्म आहे, सेकेंड फॉर्म आहे या वरी थर्ड फॉर्म आहे। हिते वर्ब जी कहिड़ी फॉर्म आहे, हिते वर्ब जी फॉर्म आहे थर्ड। ठीकु आहे, हिते थर्ड फॉर्म आहे, इन लाइ असां हिते हैज़ सम्झोसीं। हिते छा आहे, हिते आहे हैज़, हिते ही एस छा आहे, हिते आहे हैज़। उमेदु करां थो त एतिरे ताईं बि अव्हांखे क्लियर थी चुको हूंदो। हाणे असीं वधूं था नेगेटिव में, त नेगेटिव में इन्हनि खे असीं कीअं ऐं कहिड़े तरीक़े सां सम्झी सघूं था। हिते असां वटि कुझु सूरतूं आहिनि, नाकारी सूरतूं, ऐं इन्हनि जी बि हिते असीं डिटेल सां एग्ज़ाम्पलनि सां हिते असीं पेश करे छॾिया आहिनि ताकी तव्हांखे सम्झण में सवलाई थिए। हिते आहे इज़ नॉट, हिते छा लिखियलु आहे, इज़ नॉट। हिते असीं फ़क़ति जेको ओ आहे, ही ओ, इन खे असीं रिमूव करे छॾींदासीं। हिन वारी जॻह ते असीं ही हिकु सिंबल जेको आहे इन खे असीं लॻाए छॾींदासीं। अव्हांखे क्लियर थी चुको हूंदो त असीं नेगेटिव लाइ कहिड़ो इस्तेमालु कंदा आहियूं। नेगेटिव लाइ असीं इस्तेमालु कंदा आहियूं असां जेको हेल्पिंग वर्ब आहे इहो मुकमल कंदासीं, ऐं नाट लाइ असां छा कंदासीं, नाट मां ओ जो ऑप्शन जेको आहे, हीअ जेको ओ लिखियलु आहे, ओ लेटर, इन खे असीं रिमूव करे छॾींदासीं ऐं हिन वारी जॻह ते असीं हीअ हिकु निशानी आहे जेका असीं ॾेई छॾींदासीं। उमेदु कयूं था त अव्हांखे नेगेटिव क्लियर सम्झ में अची चुको हूंदो त नेगेटिव असीं कीअं लिखंदा आहियूं। लेकिन नेगेटिव में असां जेका आहिनि सो शॉर्ट फॉर्म ॿिनि तरहनि जा थियनि था। घणनि तरहनि जा थियनि था, ॿ तरीक़नि जा थियनि था। हिकु तरीक़ो इहो आहे जेको असीं मथे सिखियासीं, हीअ तरीक़ो। कहिड़ो तरीक़ो, नाट जे दरमियान जेको ओ आहे उन खे असीं ख़तमु करे छॾूं था। नंबर ॿियो तरीक़ो इहो आहे त असीं हेल्पिंग वर्ब जीअं असीं मथे सिखाया आहियूं न, ही इज़ आई वारी जॻह ते असां जेको आहे सो जेको हिते आई ईंदो, इज़ आई वारी जॻह खे इज़ खे ख़तमु करे छॾींदासीं। इज़ जेको असां जीअं मथे सिखायोसीं अहिड़ो ई लिखंदासीं हेल्पिंग वर्ब, ऐं गॾु असीं नाट खे मुकमल लिखंदासीं। जीअं शी इज़ नॉट या शी हैज़ नॉट बि चई सघो था, इट इज़ नॉट, इट हैज़ नॉट चई सघो था। हीअं ई हिते बि यू आर नॉट, ठीकु आहे, वी आर नॉट, दे आर नॉट। उमेदु करे सघूं था त अव्हांखे हीअ क्लास पसंदि आई हूंदी ऐं हिन क्लास मां अव्हां जेको आहे सो शॉर्ट फॉर्म सिखी विया हूंदा। हेल्पिंग वर्ब जा जेके बि शॉर्ट फॉर्म हुआ उहे तव्हांजा क्लियर थी चुका हूंदा त इहे आख़िर कीअं लिखिबा आहिनि ऐं कीअं पढ़िबा आहिनि। इनशाला अव्हां जेकॾहिं हिन ते प्रैक्टिस कंदव ऐं हिन खे दोहराईंदव, पढ़ंदव ऐं हिन ते एक्सरसाइज़ कंदव त अव्हांखे हीअ वधीक डिटेल सां जेको आहे सो अव्हांजा कवर थी वेंदा ऐं अव्हांखे हीअ हमेशह लाइ यादि बि थी वेंदा। जेकॾहिं अव्हां असांखे हिकु हिकु एग्ज़ाम्पल लिखे असांखे कमेंट कंदव त असांखे ख़ुशी थींदी ऐं असांखे इहो बि यकीन थी वेंदो त असां खां केर आहिनि जेके सिखी रहिया आहिनि। इनशाला असां हाणे नेक्स्ट क्लास में मिलंदासीं। जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। सिंध बारा जियन सिंधी टोपी अजरक बारा जियन इहा सिंध नदी रीता सिक